किलो आहे त सिंध में शिकार पर ज़िलो आहे ऐं तव्हां असां वॾा ख़ुशनसीब आहियूं तव्हां असां खान दुरानी जहिड़ो लीडर मिलियो आहे मीर बाबर खान जहिड़ो लीडर मिलियो आहे दोस्तों अवां सभी खे ख़बर आहे त इमरानी हुकूमत जंहिं ॾींहं खां आई आहे त असांजा ॿियनि योद्धनि खे शहीद बीबी जे जान निसारनि खे केॾो बंदि कयो आहे इन जे करे त ही पंहिंजे ज़िले जी ख़िदमत न करे सघनि ऐं उन्हनि खे चवनि था त पीपल्स पार्टी छॾियो तव्हांखे आज़ादु कंदासीं पर मां सलाम थो कयां असां खान दुरानी मीर बाबर खान खे उन्हनि खे ठेको ॾेखारे कयो त इमरान तूं नशा तुंहिंजो पीर बि अचे असां शहीद बीबीअ जा जान निसार हुयासीं आहियूं असांजे उन्हनि सां वचन था कयूं त सही जेका चेयरमैन साहब लॉन मार्च जी ॻाल्हि ॾिनी आहे त इहो तव्हां सां वाइदो आहे या इमरान न रहंदो या असां न रहंदासीं तेसिताईं इस्लाम न कंदासीं जेसिताईं इहो हुकूमत ख़तमु न कंदासीं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हाय प्रेमा मीर इजाज़ खान जखरानी साहब जे मौजूदगी जो फ़ाइदो खणंदुसि माफ़ कजो मां वर्करनि जी तर्जुमानी न कयां त मां मुजरिम थी पवंदुसि साईं अगरि ही वर्कर ताक़तवर आहिनि त तव्हां बि ताक़तवर आहियो अगरि ही वर्कर कमज़ोर आहिनि त तव्हां बि कमज़ोर हूंदो तव्हां शहीद बीबी जी चयो हो त हर डेवलपमेंट जे कमनि में 60 ऐं 40 हूंदी हर नौकरी में 60 ऐं 40 हूंदी मर्द रखो अॼु उन ते न थियल अमल कयो न थिए ताक़तवर हिन वर्कर में जान ॾिठो पोइ ॾिसो त ही लाल माल ते धरना सॼी सिंध नाले सिर्फ़ शिकारपुर ज़िले में लख माण्हू निकिरंदा छो हिननि जी महिनत हिननि जी जिदोजहद ही एमादी जा हीरा आहिनि हिननि शहादतूं माणियूं मिसाल वंदो हुजे लालो जहांगीर हुजे मीर इंताब खान भयो साहब हुजे शहीद ज़मीर नूरी साहब हुजे ही जेके असांजा वर्कर आहिनि मीर साहब खुदा जो कसम खणी चवां थो मीर आबिद खान आला सराज खान जुल्फकार खान मीर बाबर खान हिननि खे सच ॿुधाए खुदा जो कसम अंगोती निकिरी वई इस्लाम ते ॿुधाए हाँ कई शायर चयो आहे सही त ऐसा है जख्म दिल का के दिखाया न जाएगा ऐसा है जख्म दिल का के दिखाया न जाएगा छो त मुर्स माण्हू आईंदा अदा न कंदासीं सही ऐसा है जख्म दिल का के दिखाया न जाएगा ये किसने दिया है बताया न जाएगा ये दिल नहीं दर्द का रोशन चरागे ये दिल नहीं दर्द का रोशन चरागे खुदा की कसम ये वर्कर जो है सरे आपके जान कुर्बान करते रहेंगे ये वो चिराग है ये वर्कर वो चिराग है जो कभी भी बुझाया न जाएगा